अस्सलाम वालेकुम दोस्तों, अच्छा हाल आहे। उमेद आहे त सभु ख़ुशि हूंदो। अॼु वरी हिकु नओं मौज़ू खणी तव्हांजे ख़िदमत में हाज़िर थिया आहियूं। उमेद आहे त इहो मौज़ू तव्हांखे पसंदि ईंदो ऐं जेको आहे असांजे चैनल ते नया आहियो त यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कजो। त हिकिड़ा ॿ पाण में ज़ाल मुड़ुसु हुजनि, जेको आहे उन्हनि जो एतिरो पाण में प्यार मुहबत हो जो ज़ाल घटि वधि पंहिंजे मुड़ुस खे ॻाल्हाईंदो त उहो मुड़ुसु जेको आहे मुस्कुराए ज़ाल ॾे ॾिसंदो ऐं हिन सां कावड़ कॾहिं बि कोन कई। हिकिड़े ॾींहुं छा थियो, उन्हनि जो सफ़र जारी थियो के ॿाहिरि मुल्क निकिता त वञी जहाज़ में वेठा, उते बि हिननि जो भोग चर्चो मश्करी हले पियो। हर वेले मश्करी कनि, पाण में गुस्सो थी वञनि, वरी जेको आहे मश्करी कनि। ईअं हलंदो रहियो जहाज़, जॾहिं उॾजी समुंड जे विच ते आयो त हिकिड़ो तूफ़ान थियो समुंड मां, जेको आहे वॾा जहाज़ खे लोॾा अचणु लॻा। जेके जहाज़ में माण्हू वेठा, उन्हनि जा रड़ियूं कीकाट कीहूं हेॾे होॾे। त जेको हिन ज़ाल जो मुड़ुसु हो उहो चुप कयूं हिकिड़े कुंड ते कुर्सी ते उन समुंड जो नज़ारो ॾिसे पियो, बसि ॻाल्हाए कंहिंसां न पियो। माण्हुनि जूं रड़ियूं हर कंहिंखे पंहिंजो पंहिंजो लॻो पियो हो। हे चुप कयूं उते वेठो हो। त माण्हुनि चयो जहाज़ वारनि खे त जेको आहे पलेट खां पुछो छा थियो, छा थींदो, निकिरी सघंदासीं या हिते ई समुंड जे पेट में हलिया वेंदासीं। जेको आहे थोरी देरि गुज़रियो त उन जहाज़ जेको पायलट हो उन ॻाल्हायो, चई जेको आहे त अलाह जे हथ में अॼु बचणु मुश्किल आहे। जेको केरु अलाह वारो आहे जहाज़ में वेठो, जेको अलाह जो नालो वठे थो त बची वेंदासीं, त उहे अलाह खे प्यारा थी वेंदासीं। अलाह जे हथ में आहे, पोइ समुंड जे पेट में हलिया वेंदासीं। इहो ॻाल्हि ॿुधी त माण्हुनि एतिरो परेशान थी विया, अञा ज़्यादा परेशान थी विया। त उन जो मुड़ुसु जेको माई जो उहो उते ई ख़ामोश थियो वेठो, समुंड जो नज़ारो ॾिसे पियो। उथी हिन जो ज़ाल आयो, चई जेको आहे माण्हू रड़ियूं कनि था हेॾे होॾे, तूं चुप कयूं वेठो आहीं, तोसां मसइलो छा आहे? हिन जवाबु कोन ॾिनो। वरी हिन माई ॻाल्हाएसि, टीं चकर ॻाल्हाएसि त मुड़ुस खे गुस्सो अची वियो। जीअं मुड़ुसु खंजर कढी ईअं हणण वारो हो हुनखे, पंहिंजे ज़ाल खे, त हुनखे चई जेको आहे तोखे ख़ौफ़ नथो थिए? चई न, मूंखे ख़ौफ़ नथो थिए। चई छो तूं? चई मुंहिंजो तूं मुड़ुसु आहीं, तूं मूंसां एतिरो प्यारु करीं थो, तूं मूंखे खंजर कीअं हणंदे? चई हा, मां तुंहिंजो मुड़ुसु आहियां, जेको आहे मां तोसां एतिरो प्यारु कयां थो, तोखे पक ते मूंखे कोन हणंदो। मूंसां जेको प्यारु करे थो, मुंहिंजो जेको आहे मां जंहिंसां प्यारु कयां थो, उहो मुंहिंजो मालिक रब आहे, जंहिं दुनिया खे ठाहियो आहे, जंहिं जेको आहे पूरे काइनात खे हलाए थो। त उहो अलाह जेको आहे पोइ मूंखां नाराज़ कीअं थींदो? त इहो ॻाल्हि जेको आहे सभिनि माण्हुनि जहाज़ वारनि ॿुधो आहे। अची हिन ज़ाल मुड़ुस जे कन ॾेई हिननि ॿुधणु लॻो। सभु माण्हू जेके बि जहाज़ में वेठा त उन्हनि खे जेको आहे पंहिंजे अलाह पंहिंजो यादि अची वियो ऐं कुझु अलाह ते यकीन उन्हनि खे अची वियो आहे। त हिन जो ज़ाल छा कयो, वञी हिकिड़ो कुंड वठी उते वेही रोअणु लॻो आहे। जी हा दोस्तो, असां हिन कचहरी मां इहो साबित थिए थो त हर वेले जहिड़े बि ॾुख में माण्हू हुजे त पंहिंजे अलाह खे न विसारींदो करे, पंहिंजे अलाह खे यादि कंदो करे, छो त पूरे दुनिया जो जेको आहे मालिक ऐं ख़ालिक उहो